पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट ऐं सिंध एजुकेशन कमेटी शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज जे 6 मरहले में जेल भरियो तहरीक जो ऐलान करे छॾियो आहे। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट की मेज़बानी हेठि हैदराबाद प्रेस क्लब में सिंध जर्नलिस्ट कन्वेंशन में सिंध जे सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई ऐं एहतजाजी तहरीक जारी रखंदे 19 डिसंबर ते सॼी सिंध में मुज़ाहिरनि, 23 डिसंबर ते प्रेस क्लब साम्हूं बुख हड़ताल ऐं 6 जनवरी ते सखर में कन्वेंशन जो सॾु ॾींदे कातिलनि जी गिरफ़्तारी न थियण जी सूरत में जेल भरियो तहरीक जो ऐलान कयो आहे। उन मौक़े ते PFUJ जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल अरशद अंसारी कन्वेंशन की सदारत कई, जॾहिं त PFUJ जोड़ियल सिंध एक्शन कमेटी के कन्वेनर मज़हर अब्बास, PFUJ जे मरकज़ी अगवाणनि लाला असद पठान, ख़ालिद खोखर, हैदराबाद प्रेस क्लब के सदर लाला रहमान समो, सीनियर सहाफ़ी अली हसन, कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट के अगवान इम्तियाज़ फारान, शहीद जान मोहम्मद महर के भाउ करमुल्ला महर, हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सदर इकबाल मल्ला, सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट के सदर इमदाद बोलतार, जाहिद कायमखानी, प्रोफेसर इमदाद चांडियो, जयप्रकाश मोरानी, इरशाद चन्ना, रजिब अली बोलतार ऐं ॿियनि शिरकत कई। कन्वेंशन दौरान ज़ियाजी आमलियत वारनि ॾींहनि में सहाफ़ती जिदोजहद दौरान 1 साल जेल काटींदड़ नाबियारे सहाफ़ी इरशाद चन्ना के अज़ीम सहाफ़ती किरदार निसार उस्मानी जो एवॉर्ड पिणु ॾिनो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।